सिजावल मां ख़बर शामिल क्यों था। इम्तियाज़ मेमण की रिपोर्ट मुताबिक त सिजावल में 33 खां 39 ताईं मार्कूं खणंदड़ CBT ट्रेनिंग कंदड़ GST ऐं PST उम्मीदवार ने तइलीम खाते पारां IBA जी रीटेस्ट वारे ऐलान खे रद्द करे छॾियो आहे। उन सिलसिले में 33 खां 39 ताईं मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि कैपेसिटी बिल्डिंग ट्रेनिंग कंदड़ उम्मीदवारनि इरफान लगारी, दोदो लगारी, बासित मेमण, साजिद शेख, आसिफ मेमण, वलीउल्लाह ज़ंगीजो, ज़ीशान मेमण, माशूक बुग्यो, सोहेल मेमण, राजकुमार, मोहम्मद भट्टी ऐं ॿियनि सूरज सिजावली प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो आहे त हिक सिंध हिक पॉलिसी जारी कई वञे। हिकिड़नि ज़िलनि में ग्रेस मार्क ॾेई उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर ॾिना विया आहिनि त कुझु ज़िलनि में हार डेरिया ॼणाए ऑफर आर्डर ॾिना विया आहिनि। 33 खां 39 ताईं मार्कूं खणंदड़ असांखे 36 ॾींहं ट्रेनिंग कराए वेसा घाती कई वई आहे ऐं वरी पैसनि कमाइण लाइ रीटेस्ट वठण लाइ इश्तिहार जारी कयो वियो आहे, जेको असां सां धोखो कयो वियो आहे। हिननि चयो त ज़िले सिजावल जे 4 तालुकनि जे GST ऐं PST मेल ऐं फीमेल उम्मीदवारनि खे 36 ॾींहं ट्रेनिंग कराई वई। हाणे ऑफर आर्डर ॾियण जे बजाए वरी रीटेस्ट जी ट्रेनिंग शुरू कई वई आहे। असां पंहिंजो उभरो सुभरो रोज़गार छॾे ट्रेनिंग कई, हाणे 1200 रुपया चालान जा किथां आणियो। असांखे ऑफर आर्डर ॾिना विया, न त सिंध जे 18 तालुकनि में 30 नवंबर ते हाईवे धरणो हंयो वेंदो।